कंहिंजे निर्ण ते नाहे लिखियल त उहो चोर आहे जो मुहावरो आम तौर ते सभु कंहिं ॿुधो हूंदो, जेको मुख़्तलिफ़ चोरी जी वारदातुनि खां पोइ पुलिस ऐं आम माण्हू बि दोहिराईंदा रहंदा आहिनि। असुल में इन जुमिले चवण जो मतिलबु इहो हूंदो आहे त जेकॾहिं कंहिंजे निर्ण ते अहिड़ो कुझु लिखियल हुजे त चोरी खां अॻु ई बची सघिजे थो, या वरी चोरी जी वारदात खां पोइ खेसि सवलाईअ सां पकिड़े सघिजे थो। पर ब्राज़ील में हिकु अहिड़ो चोर आहे जंहिंजे निर्ण ते मां चोर ऐं अहमक आहियां जो जुमिलो लिखियल आहे ऐं उहो चोथों भेरो चोरी कंदे गिरफ़्तार बि थियो आहे। रुआन रोशाडा सिल्वा नाले चोर जे निर्ण ते अहिड़ी लिखाई 2017 में उन वक़्तु कई वई जॾहिं हुन हिकु साइकिल चोरी कई हुई। चोरी कंदे पकड़िजी पवण ते साइकिल जे मालिकनि खेसि पकड़े निर्ण ते मां चोर आहियां जो जुमिलो लिखाराए छॾियो। हैरानी जी ॻाल्हि त इहा आहे त निर्ण ते चोर आहियां लिखियल हुअण बावजूद रवान चोरी जी आदत खां न मुड़ियो ऐं 2018 ऐं 19 खां पोइ हाणे चोथों भेरो वरी चोरी कंदे गिरफ़्तार थियो आहे। पुलिस लेज़र जी मदद सां हमराह जे निर्ण तां अहिड़ी लिखाई ड्राइण जी कोशिश त करे पई, पर मथसि चोरीअ जो केस ज़रूर दाख़िल कयो वियो आहे। रवान पंहिंजी चोरी जी आदत मां इहो ज़ाहिर कयो आहे त भली कंहिंजे निर्ण ते चोर आहियां लिखियल बि हुजे तॾहिं बि हू चोरी करे सघे थो।